आज बरकरार है। हथियारबंदन हथा टे पोहरियत अगवा थी विया आहिनि। गौसपुर भरसा गोठ खैर मोहम्मद मंगढ़ार जा रहवासी हाजी लाल बख्श ओगाही, अनवर ऐं खलील ओगाही अगवा थी विया आहिनि। टई पोहरियत कश्मोर मां पलाल भरण वया हुआ त कश्मोर भरसा रखण बंगलो इंडस हाईवे तां अगवा थी विया आहिनि। अहम खबर है, अवांखे ॿुधाए रहिया आहियूं। कश्मोर ज़िले में बदमनी जो राज बरकरार है। हथियारबंद हथा टे पोहरियत अगवा थी विया आहिनि। गौसपुर भरसा गोठ खैर मोहम्मद मंगढ़ार जा रहवासी हाजी लाल बख्श ओगाही, अनवर ऐं खलील ओगाही अगवा थी विया आहिनि। टई पोहरियत कश्मोर मां पलाल भरण वया हुआ त कश्मोर भरसा रखण बंगलो इंडस हाईवे तां अगवा थी विया। कश्मोर ज़िले में बदमनी जो राज बरकरार है। हथियारबंदन हथा टे पोहरियत अगवा थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद है गौसपुर मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर बरकत भयो। जी बरकत, इन हवाले से छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मां अवांखे ॿुधाईंदो हलां त कश्मोर ज़िलो हिकु भेरो ॿीहर ॾोहरनि जे हवाले थी वियो आहे, पर कश्मोर ज़िले जी पुलिस अमन अमान बहाल कराइण लाइ के बि उपाउ न वठी सघी आहे। गौसपुर भरसां ॻोठ खैर मोहम्मद मंगढ़ार जा रहवासी आहिनि जेके कश्मोर मां पलाल भरण विया हुआ त कश्मोर भरसां बचापुर थाणे जी हद मां ट्रखण बंगलो इंडस हाईवे भरसां अणॼातल हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते पोरचनि मथां हवाई फायरिंग करे लाल बख्श ओगाही, खलील ओगाही ऐं अनवर ओगाही खे जेको आहे सो खंबे खणी जेको आहे सो अगवा करे विया आहिनि। इतला बावजूद हद जी पुलिस वाक़े वारे हंधि हिन वक़्त ताईं न पहुती आहे। वाज़े रहे त एसएसपी कश्मोर हेठकंद कोट ज़ुबैर शेख जे मुक़ररु थियण बाद अगवा फुर धाड़ा तोड़े रतो छाण वारो सिलसिलो रोज़ जो मामूल बढ़ियल रहे थो, पर कश्मोर ज़िले जी पुलिस मुगवियुनि जी बाज़ियाबी लाइ या त राजूनी करे थी या त वरी ॻोयारनि खे मेड़ मिंत तोड़े ढील तहत मुगवियुनि जी बाज़ियाबी अमल में आंदी वञे थी। अहिड़े हरबनि बाद पुलिस मुगवियुनि जी बाज़ियाबी कराए कूड़नि मुक़ाबलनि जी प्रेस रिलीज़ जारी करे छॾी थी। वाज़े रहे त 2 महीननि दौरान गौसपुर समेत ॿियनि शहरनि मां 16 ॼणा अगवा थी विया आहिनि। बरकत भयो, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।